नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में खबर ॾींदा हलूं त खिपरो जे अछड़े थर में बरसातन खां पोइ मौसम त खुशगवार थी वेंदो आहे। भिटन में कुदरत जे रहम व करम सां भिटन में खुंबी मिलंदी है, जेको खाधे जे तौर इस्तेमाल थींदी है, जंहिंजो ज़ाइको तमामु घणो उम्दो हूंदो। खुंबी पंहिंजे प्यारनि खे तोहफ़े जे तौर ते बि ॾिनी वेंदी है। न औलाद है न को फसल है, हिनजी मोलाई ॾींदो आहे, मोलाई कंदो आहे। हर इंसान जी रोज़ी है। इहा शइ भगला टुटला बहितरीनु शइ आहे। जोड़नि जे सूर लाइ जो ॻाढ़ो अटो थी वञे, माउ भेण खे खाराए टंगुनि जो सूर ख़तमु थी वञे। कीअं इनखे माण्हू परचेज़ कंदा आहिनि? परचेज़ पंहिंजो माण्हू वठंदा आहिनि, रधंदा आहिनि पंहिंजो जोड़नि जे सूर लाइ, ॿिए लाइ, सुठी सिहत लाइ। अच्छा, ये खुंबियूं कंहिंखे गिफ्ट कंदा आहिनि या? हाँ, खुंबियूं जाम गिफ्ट, कराची हैदराबाद में माण्हू गिफ्ट कंदा आहिनि खुंबियूं। खुंबियूं खाइण में कीअं? खुंबियूं खाइण में सुठियूं हूंदियूं आहिनि। सलाम कोट मिठी डीपलो थर सां अचनि थियूं। छा रेट था ॾियो? 250 300। अच्छा, गिफ्ट थींदियूं आहिनि? हाँ, लाज़मी गिफ्ट थियनि थियूं। माण्हू नियाणियुनि खे मोकिले थो, हैदराबाद सखर कराची चुंडो हेॾां वञनि थियूं। खुंबी कहिड़े मौसम में ईंदियूं आहिनि? इहो बरसाति जे मौसम में ईंदियूं आहिनि। जीअं मींहुं पवंदा आहिनि त खुंबियूं ईंदियूं आहिनि, भलियूं ईंदियूं आहिनि। अदा ही कुदरत जे तरफ़ां हिकिड़ी कुदरती सौगात आहे। इनमें कई खूबियूं आहिनि। इनमें कंहिंजी अगरि बांह भॻी वञे त हिन जो अटो मखण में मिलाई खाए त तमामु मुफ़ीद आहे। ऐं हीअ भाॼी तमामु अला जी हिकिड़ी नेमत आहे। हीअ मिठी सलाम कोट, अछड़ो थर, सुमराऊ, पंहिंजो भोॼार, कांटियो, हितां अचे थी खुंबी। हिन ते तमामु माण्हू माना महिनत सां कढींदा आहिनि, मारोड़ा माण्हू, थर जा माण्हू। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awaminews.ht.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।